ताज़ी ख़बर इहा आहे त अदालती महाज़ खे अॼु हिकु वॾी कामयाबी हासिल थी आहे। तहरीक इंसाफ़ पाकिस्तान खे पेशावर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो फ़ैसिलो मुअतल कंदे तहरीक इंसाफ़ खे फ़ौरी तौर ते चूंड निशान बेट अलाट करण जो हुकुम ॾिनो आहे। हीउ फ़ैसिलो महफ़ूज़ थियल हुयो जेको थोरी देरि अॻु में अदालत ॿुधायो आहे। जस्टिस एजाज़ अनवर ऐं जस्टिस सैयद अरशद अली ते ॿधल डिवीज़न बेंच इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त जेको इंटर हवाले सां दरख़्वास्त दाख़िल हुई हिन ख़िलाफ़ु जेको उन ते फ़ैसिलो उन्हनि ॾींदे चयो आहे त PTI जो जेको चूंड निशान वापसि वरितो हुयो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान उहो खेसि वापसि ॾिनो वञे। हाणे 8 फेबरवरी 2024 ते यानी हिकु महीने खां पोइ जेके इलेक्शन थींदी उन में PTI पंहिंजे चूंड निशान यानी बेट ते बले ते पंहिंजो चूंड विढ़ंदी। ऐं इन सां PTI जे कारकुननि में वॾो हिकु ख़ुशीअ जी लहर अची वई आहे। तव्हांखे नाज़रीन ॿुधाईंदो हलां त सुप्रीम कोर्ट पेशावर हाई कोर्ट इंट्रा पार्टी इलेक्शन जे हवाले सां दाख़िल कयल एप्लीकेशन ते पंहिंजो फ़ैसिलो ॾींदे अॼु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे चूंड निशान बेट अलाट करण जो हुकुम ॾिनो आहे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे हुकुम कयो वियो आहे जस्टिस एजाज़ अनवर जस्टिस सैयद अरशद अली ते ॿधल डिवीज़न बेंच तरफ़ां त फ़ौरी तौर ते PTI खे चूंड निशान अलाट कयो वञे। हूअ इन जी हक़दार आहे। जस्टिस एजाज़ अनवर जो इहो बि चवणु हुयो त ॿियनि पार्टियुनि ते सियासी ख़ानदाननि जी अजारादारी आहे। हुन नालो कंहिं बि पार्टी जो कोन वरितो, जीअं मुस्लिम लीग आहे, पीपल्स पार्टी आहे, JU आहे, जेतिरियूं पार्टियूं आहिनि उते ख़ानदाननि जी अजादारी आहे। इन जो मक़सदु इहो आहे त हिकिड़ो जेकॾहिं वञे थो त वरी उन जो बदिले में ॿियो थो अचे। वाज़िब तौर ते त कोन हुयो, पर जीअं पीपल्स पार्टी वञा जेकॾहिं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीद थी थो वञे त वरी बेगम नुसरत भुट्टो साहिबु आहे, बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे, आसिफ़ अली ज़रदारी साहिबु आहे, बिलावल आहे। ईअं साॻी रीत वरी मुस्लिम लीग नवाज़ आहे, नवाज़ शरीफ़ आहे, शहबाज़ शरीफ़ आहे, हमज़ो आहे, मरियम आहे, हिकिड़ो सिलसिलो आहे। त हिते अदालत जो चवणु हुयो त कारकुननि खे अॻिते वधण जो मौक़ो ॾिए थी PTI, तंहिंजे करे PTI खे पंहिंजो चूंड निशान बेट फ़ौरी तौर ते अलाट कयो जंहिं तहत हू इलेक्शन विढ़े। हीउ हिकु तमामु वॾो फ़ैसिलो आहे। PTI जे कारकुननि में इन फ़ैसिले जे करे ख़ुशीअ जी लहर डोड़ी वई आहे त संदन चूंड निशान बहाल थी वियो आहे। इमरान ख़ान अॻु में चई चुको हो त जेकॾहिं असांजो चूंड निशान बहाल न बि थियो तॾहिं बि असां इलेक्शन में हिसो वठंदासीं, पर हाणे त अॼु हुननि जी इहा हिकु वॾी कामयाबी PTI खे मिली आहे त हुननि जो चूंड निशान बहाल थियो आहे। उन सां गॾु सुप्रीम कोर्ट जे जज सैयद मज़हर हुसैन नक़वी साहब बि पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। हुन सदर पाकिस्तान डॉक्टर आरिफ अलवीअ खे पंहिंजी इस्तीफ़ा मोकिली आहे। ऐं वाज़े रहे त जुडिशल कमीशन में हिन जे ख़िलाफ़ु हिकु तहक़ीक़ात थी रही आहे, हिकु कार्रवाई हली रही आहे। कल्ह सुप्रीम कोर्ट संदसि इहा उज़र क़बूल न कयो हुयो त जुडिशल कमीशन खे संदसि ख़िलाफ़ु कार्रवाईअ खां रोकियो वञे, हिन ख़िलाफ़ु जेको केस खां रोकियो वञे, पर सुप्रीम कोर्ट संदसि इहा दरख़्वास्त रद्द करे छॾी हुई जंहिंजे करे हुन इहा इस्तीफ़ा ॾिनी आहे। इस्तीफ़ा ॾियण जे करे हू जेको जेकॾहिं इस्तीफ़ा हुनजी क़बूल थी वञे ऐं जुडिशल कमीशन जे रिपोर्ट खां या फ़ैसिले खां अॻु में हुनजी जेकॾहिं इहा थी वञे त खेसि पेंशन बि मिलंदियूं रहंदियूं, रिटायर्ड चीफ जस्टिस तौरु संदसि रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जे जज तौरु संदसि नालो बि ईंदो रहंदो। हुन पंजाब हाई कोर्ट यानी लाहौर हाई कोर्ट में ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में वॾे अरसे ताईं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं ऐं अॼु हू पंहिंजे उहिदे तां मुस्तफ़ी थी वियो आहे। तव्हांखे हिकु दफ़ो वरी ॿुधाईंदो हलां त पेशावर हाई कोर्ट PTI जो बले यानी बेट वारो निशान चूंड निशान बहाल कयो आहे। जंहिं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे हुकुम कयो आहे त फ़ौरी तौर ते PTI खे निशान बहाल कयो वञे। PTI अहिड़ी पार्टी आहे जंहिं ते सियासी जीअं ॿियनि पार्टियुनि ते ख़ानदाननि जो कब्ज़ो आहे, ईअं PTI में कोन्हे को। PTI कारकुननि खे वधीक मौक़ा ॾिए थी अॻिते वधण जा। PTI
हिकु सियासी पार्टी आहे ऐं इलेक्शन विढ़ण जो हक़ आहे, हू पंहिंजे निशान तहत चूंड विढ़े। वाज़े रहे त इमरान ख़ान अॻु में ई चई चुको हो त जेकॾहिं असांखे बेट निशान न बि मिलियो तॾहिं बि असां चूंड में न वेंदासीं, पर अॼु इहा अदालती महाज़ ते खेनि वॾी कामयाबी मिली आहे। ॿिए तरफ़ जस्टिस मुज़ाहिर नक़वी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे जज पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी आहे। हुन पंहिंजी इस्तीफ़ा सदर ममुलिकत जनाब डॉक्टर आरिफ अलवी ॾांहुं ॾियारे मोकिली आहे। पंहिंजे भाउ पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।